अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिही व ज़ुर्रिय्यतिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अन्ज़लना इलैकुम नूरम मुबीना। सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी हक़ नबी या रसूल अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सादात किराम मुअज़्ज़िज़ उलमा इस्लाम, मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ों, दोस्तों,
अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिकड़ी आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आडो मूं तिलावत कई आ उन जे बारे में इंशा अल्लाहुल अजीज तवां जी खिदमत में चंद गालियों पेश करण जे ला हाजिर थियो आहियां। मुखे दुआ कयो अल्लाह तबारक व तआला हक़ ऐं सच बयान करण जी तौफीक अता फरमाए। तवां असां सभिनी खे अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफीक अता फरमाए। आमीन। मुंहिंजा दोस्तो कोशिश कजो त आयत करीमा जी माना ते तव्हां जो तवज्जो हुजे ऐं उन खे विसारजो न। जेकॾहिं तव्हां ईअं सां क़ुरान मजीद खे समझी वरतोसूं त हीअ असांजो अचण असांजो ॿुधाइण तव्हांजो ॿुधण इंशा अल्लाह ताला सजायो थी पवंदो। छो त तव्हीं समझण लाइ आया आहियो। आउं तव्हांजे ख़िदमत में चंद ॻाल्हियूं गुज़ारिशूं समझाइण जे लाइ हाज़िर थियो आहियां। हीअ असांजो प्रोग्राम कहीं जी मुखालफ़त में नाहे। असांजो प्रोग्राम असांजे पंहिंजे मसलक जे इशाअत जे लाइ आहे त जीअं असां पंहिंजो मोहब्बत वारो पैगाम तव्हां ताईं पहुचायूं ऐं अवीं उन खे समझी मवाज़नो कजो यानी तक तौर कजो। जेका ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे तव्हां मजबूर कोन आहियो। जेकॾहिं असांजी ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे थी त पोइ असां तव्हांखे दावत फ़िक्र ॾींदासूं त तव्हां असां सां मुतफ़िक़ थियो। पर जेकॾहिं तव्हांखे कंहिं ॿी प्रोपगंडा मजबूर करे विधो आहे असांजे ख़िलाफ़ के ग़लति ॻाल्हियूं हुननि तव्हांजे ज़हन में वेहारियूं आहिनि त हो हीअं चवंदा आहिनि हुननि जो ही अक़ीदो आहे हो हीअं चवंदा आहिनि। मां चवां थो त हेड़ो खुलो मैदान तव्हांखे वरी हथ न ईंदो। अवां अॼु फ़ैसिलो कयो त हू असां ते कूड़ हणनि था या सच चवनि था। इहो फ़ैसिलो तव्हां रते दे रवाना कजो। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम जी आयत मूं तिलावत कई आहे। उन जो तर्जुमो तव्हीं ॿुधो पोइ अॻिते इंशा अल्लाह ताला जेको रब करीम मूंखां चवरायो सो आउं तव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि। पर हाणे जेतिरा न घणा आहियो एॾी वॾी आवाज़ में मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो त आउं तव्हांखे आयत सगोरी जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। या अय्युहन नास इन जी माना आहे ऐ इंसानो। इंसान आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी औलाद खे चइबो आहे। तव्हीं असीं अल्हम्दुलिल्लाह आदम अलैहिस्सलाम जी औलाद आहियूं। आदम जी औलाद में ख़ुसूसी तरह अल्लाह पाक असांजे मथां यो करम फरमायो आहे जो आदम अलैहिस्सलाम जी औलाद त आहियूं पर मदीने वारे साईं जा उम्मती भी आहियूं। सुभान अल्लाह बेशक। लेकिन हिन आयत में अल्लाह तबारक व तआला आम इंसानन खे दावत ॾिनी आहे जैमें यहूदी भी हूंदा नसारा भी हूंदा काफर भी हूंदा मुशरिक भी हूंदा अल्लाह जा मुनकिर भी हूंदा रब जे मञण वारा भी हूंदा फरमा बरदार भी हूंदा त बेफरमान भी हूंदा। रब करीम जी ज़ात बाबरकात जी पूरी कायनात जे अंदर इंसान मखलूक पखड़ी पई आ।
केतरन अकीदन जा केतरन नजरियन जा केतरन ख्यालन जा इंसान आहिन हक वारा भी आहिन त ना हक वारा भी आहिन अल्लाह ताला जल जलालु व मन वालू हिन आयत करीमा में उन सबनी इंसानन के सदे ऐं दावत होजे सुभान अल्लाह केड़ी दावत होजे या अय्युहन नास ओ इंसानो कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम अवाजे रब करीम जल जलालू अमन वालू वटा तवाडे हिकड़ो बुरहान आयो आ बुरहान सुभान अल्लाह बुरहान जो कई मानाऊं आहिन तफसीरन जेके मानाऊं बयान कयूं आहिन वे शब्द त मां तव्हांजे आॾो बयान करे नथो सघां पर समझाइण जे लाइ ॿ चार ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां बुरहान जी हिकिड़ी माना आहे दलील छा बा दलील चओ दलील ॿी बुरहान जी माना आहे मोजज़ो इन खां अलावा बि ॿियूं मानाऊं आहिनि पर आउं सिर्फ़ ये ॿ ॻाल्हियूं तव्हांजे आॾो पेश कयां छो त ॿ ॻाल्हियूं बि टाइम वठंदियूं قد جاءكم برهان من ربكم ऐ इंसानो तव्हांजे रब वटां दलील आयो आ दलील मुंहिंजा मौला तो रब साडे दलील त मोकिलियो कानून इए आ त दलील हूंदो आ दावा जो अॻ में माण्हू दावा कंदो आ त बाबा हीअ बन्नी मुंहिंजी आ ही दुकान मुंहिंजो आ ही प्लाट मुंहिंजो आ ही जानवर फलाणो मुंहिंजो आ ही टेबल कुर्सी मुंहिंजी आ इहा हुनजी दावा हूंदी आ पोइ हुनखे चइबो आ बाबा जेकॾहिं तुंहिंजी दावा सच्ची आ त दलील ॾे सुभान अल्लाह बाबा हिन ज़मीन जा कागज़ हन खातो आ ही दस्तावेज़ आ हे मुंहिंजे मिल्कियत जा शाहिद हन ऐं हे जेका टेबल कुर्सी मुंहिंजी आ इन जो दलील मूं वटां त हे वाढो वेठो आ रखण वेठो आ हिन मूंखे ठाहे ॾिनी आ पुछोसि खणी मस्जिद में घेरियोसि पैसा मूं ॾिना काठी मूं ॾिनी मूं ठारायो त हमेशा कानून आ त दावा ऐं दलील ॿई पाण में लाज़िम ऐं मलज़ूम हूंदा आहिनि अॻ में हूंदी आ दावा उनखे साबित करण जे लाइ हूंदो आहे दलील पोइ इहा बि तव्हां ॿुधो जेकॾहिं दलील मज़बूत आ त दावा साबित थी वेंदी जेकॾहिं दलील कमज़ोर आ त दावा साबित ई कंदी सुभान अल्लाह वाह जो मुड़ो था हथ पे झलियाए बाहूं पे बधाए मुड़ी न थो नारो न लगंदो बस ॿुधो मुंहिंजो नारा हणी 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 हे सॼो सल्दी त गुज़ारे छॾींदव कयो त कुझु कोन अबा अबा ही बनी मुंहिंजी आ जेकॾहिं कूड़ो दस्तावेज़ खणी अचे हलंदो हलायो दलील त आंदई दस्तावेज़ त आंदई खातो त आंदई पर कूड़ो वेरिफिकेशन जे लाइ वियो रवेंजो आहे कोर्ट में मुख्तियार कार हिकिड़े धक सां रद्द करे छॾियो मथे ईडीओ वटि वियो उन रद्द करे छॾियो कोर्ट भणा कूड़ा खणी आया खाता हुनखे दलील खे मज़बूत करण जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़रूरी आहे त उहो दलील सचो हुजे पोइ दावा सची थींदी आहे जे दलील कमज़ोर आहे त दावा तव्हांजी सची कान थींदी अल्लाह सी फरमायो त मां तव्हां ॾे दलील मोकिलियो आहे मुंहिंजा मोला दलील हूंदो आहे दावा जो दावा कहिड़ी आहे जो हुनजो दलील आहे अल्लाह ताला जल जलालु मन वालो फरमायो तव्हां खे अञा ख़बर कान्हे आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं मां अल्लाह पाक 1.25 लख नबी मोकिलिया ऐं हर नबी तव्हां खे इहो पैगाम ॾिनो त अल्लाह हिक सभई चो अल्लाह हिक वहदहु ला शरीक रब करीम जी ज़ात लम यलिद व लम यूलद रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात आहे जंहिं जहान जोड़ियो आ जहान खे हलाए थो ऐं इहा बि यादि रखो त कुझु कोन हो त बि रब हुयो ऐं इहा बि ॻाल्हि यादि रखो त कुझु कोन हूंदो त बि रब हूंदो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे लाइ सभु नबी आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं इहा दावा कंदा आया सभई ॿुधाईंदा आया त अल्लाह आहे
पर तव्हां खे चऊं बाबा मिड़ई अक़ीदो रखो एतिक़ाद रखो तव्हां नबियनि खां पुछो भला जे आहे त ॾिठो अथव कहीं नबी ॾिसण जी दावा कान कई अल्लाह ताला फरमाए थो या मुंहिंजी दावा त हुई पर हा अञा ताईं तकमील खे कान पहुती हुई मूंखे जॾहिं तकमील ते पहुचाणी पई त मूं ऐलान कयो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना मां रब करीम तव्हां ते दीन मुकम्मल करे अवां खे इस्लाम दीन ॾेई तव्हां ते राज़ी थी युसि या मुंहिंजी दावा तकमील खे पहुचण वारी आहे दावा आहे त अल्लाह आहे 1.25 लख नबियनि बि चयो पर ॾिसण जी कंहिं दावा कान कई अल्लाह ताला फरमाए तुंहिंजी दावा खे मज़बूत कयुमि जो मां तव्हां ॾे दलील मोकिलियो ओ दलील आहे आमना जो लाल मुहम्मद रसूलुल्लाह सुभान अल्लाह बेशक उन्हीं खां पुछोसीं साईं आदम भी चयो नूह भी चयो इब्राहिम भी चयो हजरत मूसा भी चयो अलैहिमुस्सलातु वस्सलाम 1.25 लख नबियन चयो त अल्लाह पाक आहे तव्हां भी फरमायो था अगन खां पुछूं त आहे सभिन चयो हा पुछन क़ौम थे ॾिठो अथव चई असां ॾिठो कोन्हे हाणे सोना तुंहिंजे लाइ त अल्लाह ताला चई छॾियो मा कान मुहम्मदुन अबा अहद मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन यो मुहम्मद रबी आखिरी नबी हाने बे नबी जो आसरो न कजो इहो मां पिछाड़ी में पुजाणीअ में सभिनी खां आखिर में मोकिलियो आहे ऐं इन्हीअ जे मथां नबूवत ऐं रिसालत जो मक़ाम ऐं दर्जो ख़तम आहे हाणे इहो ई नबी अथव इन खां तव्हां पुछो महबूब फरमायो अल्लाह आहे साईं ॿियनि बि चयो हो तो वटि कहिड़ी शाहिदी आहे पाण फरमाइनि था रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैनिर रास मां मुहम्मद करीम ला मकान ते वञी मेराज वारी रात हिननि अखियुनि सां पंहिंजो रब ॾिसी आयो आहियां सुभान अल्लाह बेशक ऐं रसूलुल्लाह जहिड़ो शाहिद जंहिंखे काफ़र मुशरिक बेदीन उहे बि चवंदा हा यार मुहम्मद असांजे मज़हब जो खणी मुखालिफ़ आहे पर आहे अमीन छा आहे अमीन चवंदा हा हिजरत वारे वाक़े में तव्हांखे ख़बर आहे न त नबी करीम वटि सॼे मके जे वॾनि वॾनि माण्हुनि जूं अमानतूं जंहिंमें सोन चांदी हीरा जवाहिर कीमती शयूं अमानत तौर रखियल आहियूं हुज़ूर करीम चाहे हा जे हिजरत वारी राति हलियो वियो हो त सॼे सामान जी भरी बधी खणी हलियो वञे हा मूज़ीअ जो माल हलाल सम्झी खणी वञे हा पर फरमायूं त न इहो मुंहिंजे अमानत ते हरफ ईंदो इहा अमानत दुश्मननि खे वापसि अली पहुचाइजां मां मुहम्मद करीम हलां थो तूं इहे अमानतूं पहुचाए मुंहिंजे पुठियां मदीने पहुची वञा सुभान अल्लाह एॾा दुश्मन जो मदीने मके छॾायूं मके मां महबूब खे करण जी कोशिश कयूं पाण करीम अलैहिस्सलाम अल्लाह जे अमर सां मके छॾण लाइ रवाना थी चुका एॾी दुश्मनी पर दुश्मन वरी बि चए पियो त असांजी अमानत जो कख बि मेरो कोन थींदो सुभान अल्लाह असांजी अमानत जो कख भी मेरो कोन थींदो इनी जवान वटि हूंदी त असांजी अमानत सलामत आहे मूंखे ॿुधाए त इनी हबीब करीम जहिड़ो को ॿियो शाहिद आहे सभई चवंदड़ा मुझे महबूब करीम जहिड़ो को शाहिद थींदो अहिड़ो को अमीन थींदो अल्लाह से फरमायो दावा अथव ला इलाहा इल्लल्लाह ऐं दलील अथव मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह माना ला इलाहा इल्लल्लाह जी दावा इनखे साबित ऐं सही करण जे लाइ दलील ऐं सबूत रसूलुल्लाह जी ज़ात ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे लाइ अल्लाह ताला फरमायो क़द जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम मां अल्लाह पाक तव्हां ॾे पंहिंजे तरफ़ खां दलील मोकिलियो अथमि रुगो मुंहिंजी ज़ात जे लाइ न अव्हां खे जहिड़े बि क़िस्म जी का मामले जी दावा हुजे ऐं उन दावा में तव्हां मुंझी पवंदा हुजो ऐं अव्हां उनखे दावा खे सचो कोन चाहींदा हुजो त रसूलुल्लाह जे दर ते हलिया अचो सुभान अल्लाह सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दिल खोले चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदा जेको सॼी कायनात जे लाइ दलील बणिजी अचे। सच बोली चाहे जो रते देर जा मुसलमान तव्हां पढ़िया लिखिया समझदार माण्हू उत्तर जा माण्हू हूअं ई मशहूर आयो, सियाणा समझदार ॾाढा आयो। सच ॿुधाइजो जेको सॼी कायनात जो दलील हुजे, सॼी कायनात जो दलील, खुदा जे खुदाईअ जो दलील, खुदा जे वहदानियत जो दलील, खुदा जे ज़ात जो दलील, ॿेली तव्हां ईमान सां ॿुधाइजो सो असां जहिड़ो हूंदो? हाँ न मड़ी तव्हां ईअं चओ था पर यारी बि मिलायो था, सभई कोन था चओ। चवंदो न सुभाणे वरी होटल ते कंहिं वटि वेहंदासीं, कंहिंजे दुकान ते कंहिं सां सलाम दुआ थींदी, चंदड़े राति तो बि हा पे कई। उहे त कोन हूंदा पर तव्हां त हुन सां यारी रखो था। ओ मुंहिंजा सजण साईं याद रखजा, असीं त उम्मती आहियूं, गुनाहगार आहियूं। अल्लाह जे नबी का सवा केर भी दुनिया में मासूम ना है। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात मासूम वा, सवा लख नबी मासूम हम, नबियन का सवा केर भी मासूम कौन है। अल्लाह ताला फरमाए तो मुझा प्यारा हबीब तू तो नबियन जहड़ो ही कोन, उम्मती तो जहड़ा किथा थींदा। फाक़न नबीयीन फी खल्क़िन व फी खुलुक़िन। सुभान अल्लाह। मौलाना शरफुद्दीन बूसीरी ई ओ शायरा जै शायर कड़ा शेर पढ़ंदा हन, नात पढ़ंदा हन, तव्हां रुपया घोरींदा आहियो। ही ओ शायर हो जे नबी करीम जी नात चई, बीमार हो त नबी करीम हथ घुमाए चङो भलो कयसि, पंहिंजी कुल्हन तो चादर लाहे मुस्तफा कंधन ते रखी छॾियसि। सुभान अल्लाह। बेशक सुना, बेशक। सुबह जो उथियो त चङो भलो भी हो, चादर भी कुल्हन ते पई हुअसि। सुभान अल्लाह। वो तो चवे फाक़न नबीयीन फी खल्क़िन व फी खुलुक़िन वलम युदानूहु फी इल्मिन वला करमी। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। सुभान अल्लाह। तांजी माना बुजुर्ग तो फरमात फाक़न नबीयीन, तू सभनी नबियन खां मथे आ। या रसूल अल्लाह तू सभनी नबियन खां फाक़ फ़ौक़ फाक़न नबीयीन, तू मथे आ नबियन खां। छा में? फी खल्क़िन व फी खुलुक़िन, तख्लीक में, पैदाश में भी त अखलाक में भी। सुभान अल्लाह। वलम युदानूहु फी इल्मिन वला करमी। ये सब नबी मुझा सोना न को तो जे इल्म जो मुकाबलो करे सघिया, न को तो मुस्तफा जी सखावत जो मुकाबलो करे सघिया। सुभान अल्लाह। इल्म में भी सवा लख नबियन खां मथे आ, त करम ऐं जूद सखा में भी सभनी नबियन खां मथे आ। मुझा प्यारा नबी करीम केर भी तो जहिड़ो कोने को। जेकॾहिं नबी करीम जहिड़ा न आहिनि त मुल्ला दाल जो पाव खाई के थो नबी जहिड़ो थिए। थींदो अदा असां जहिड़ो सुबह जो सवेर गुरड़ी करण खां अॻे पंहिंजो आईने में मोह ॾिस, अहिड़ो तुंहिंजो बरकत वारो मोह आहे, पाण ॾिसंदे सॼो ॾींहुं मानी कान मिलंदई। रसूलुल्लाह जो जंहिं दीदार कयो तो महीननि जी बुख लही वई। सुभान अल्लाह। बेशक। अल्लाह ताला अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मुझा दोस्तों अजीजो हदीस पाक में इंदो आ,
ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम गॾु कई। अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे बि वाइज़ कयो ऐं उन वाइज़ में ईसा अलैहिस्सलाम ॿियूं त ॻाल्हियूं कयूं पर रसूलुल्लाह जो ज़िक्र ख़ैर कयईं। कुरान शाहिदा इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। अल्लाह जो कुरान तो फरमाए ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे चवे थो मां अल्लाह जे नबी जी ख़ुशख़बरी ॼाणायो आहियां। उन जा पार पता त ॿुधायांव थो पर उन सोने जो सजण जो नालो भी ॿुधायांव थो। सुभान अल्लाह। नालो हूंदुसि अहमद, छो त आसमान वारा मुंहिंजे हबीब खे सॾींदा हुआ अहमद ऐं ज़मीन वारा सॾींदा हुआ मुहम्मद। सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे ईसा अलैहिस्सलाम मुंहिंजे नबी जा पार पता बयान कया। हीअं हूंदो, अहिड़ो हूंदो, हीअ शक्ल हूंदी, हीअ सूरत हूंदी, हे मोहरे नबूवत हूंदी, ही मुंहिंजे हबीब करीम जा कमाल हूंदा। इन्ही महबूब करीम जो इहो कमाल हूंदो जो वण खे सॼकंदो त वण हलियो ईंदो, पत्थरन खे इशारा कंदो त पत्थर कलमा भरींदा, मुअल सड़ियल ॻोहूं खणी माण्हू ईंदा, इशारो कंदो त उहे जेरियूं थी मुस्तफ़ा जा कलमा पढ़ंदियूं। जब हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात सोने नबी जो वाइज़ कयो, नबी जो मीलाद बयान कयो, नबी जो वसफ़ू बयान कयूं, नबी जी सीरत बयान कई, नबी करीम जी सूरत बयान कई, हुजूर करीम जो शान बयान कयो त ईसाई उथी भी रहा, उथी चवन पिया ओ ईसा तू वडो भाग वारो आ जो हेड़ो सोने नबी जो शान बयान पियो करी। तू त भाग वारो पर वा मरियम भी भाग वारी जै तोखे खीर पियारो आ। सुभान अल्लाह। वाह सोना ईसा तुझे वाइज़ में असरा, वाह सोना ईसा तुझे कलाम में असरा, तू भाग वारो, तू सुहिणो भलो ऐं तुझी अमड़ भली जै भाग वारी अमड़ तोखे खीर पियारो।